हाँ, अॼु सुजावल में जश्न ईद मिलादुन नबी वॾे जोश सां मल्हायो पियो वञे। अॼु सुजावल मां जेका आहिनि तमामु हज़ार आशिकान रसूल जेका रैली कढी रहिया आहिनि, इहा रैली जामा गौसिया खटी मस्जिद खां निकिरी रही आहे ऐं तमामु जेका आहिनि हिते असां सां जेका रैली जी निगरानी करे रहिया आहिनि। अॻियां हली असां रैली में तव्हां सां उन निगराननि जी तव्हां सां ॻाल्हि ॿोल कराईंदासीं। जी, इस्लाम खे इहो पैगाम था पहुचायूं त हे ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम कंहिं हिकिड़े जे लाइ न आहे पर पूरे आलम इस्लाम जे लाइ आहे। हर शख़्स, औरत, मर्द, मुसलमान जे मथां इहो लाज़मी आहे त पंहिंजे आका जे अचण जो शुक्रियो अदा करे, अल्लाह जो एहसान मञे। मुंहिंजा मौला, तुंहिंजो वॾो एहसान आहे, करम नवाज़ी आहे जो असांखे तो अहिड़ो नबी ॾिनो आहे। इहा ख़ुशी असांजे लाइ पंहिंजे औलाद जे, पंहिंजे नियाणियुनि जे, पंहिंजे घर जे भातियुनि जे खां वधीक हज़ार दफ़ा जेका असां ख़ुशी आहे। रब करीम असां ई तव्हां सभिनी खे इहा ख़ुशी नसीब फरमाए। अवां सभई मुबारक जा हक़दार आहियो। जेके मीडिया जा तव्हां मुंहिंजा दोस्त आया आहियो, अलाह से अव्हां खे बि हिमत ॾे त अव्हां आका अलैहिस्सलातु वस्सलाम जे मिलाद में शिरकत बि कई आहे ऐं इन जो अजर अलाह से अव्हां खे ज़रूरु अता फरमाईंदो। कमिश्नर सजावल, असां डीसी साहब जी हिदायतुनि ते सॼो प्रोसेशन रूट चेक कयो, सॼो प्रोसेशन रूट विज़िट कयोसीं। उते जेके इंक्रोचमेंट्स वग़ैरह हुयूं उहे क्लियर करायूंसि। सफ़ाई जो इंतज़ाम चेक कयो, सफ़ाई जो इंतज़ाम बहितर कयोसीं। उन खां अलावा जिते भी को गटर नालो वग़ैरह खुलियल हुयो उनखे कवर करायोसीं। उन जिते भी रोड वग़ैरह जी सिचुएशन ख़राब हुई असां उनखे बहितर कयोसीं। डिस्ट्रिक्ट एडमिनिस्ट्रेशन जी सुठो तरीक़ेकार रहियो। उन खां अलावा पुलिस जो कोऑपरेशन ॾाढो सुठो रहियो ऐं सॼो जेकी कार्रवाई आहे डीसी साहब जी हिदायतुनि ते कई वई। अस्सलामु अलैकुम। तमाम आलम इंसानियत के सरवर कौनैन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो आज जिन जी तशरीफ़ आवरी जो दिल जी गहराइयों सां लख लख मुबारकूं असीं पेश कयूं था ऐं पंहिंजी जेका रैली आहे गौसिया मस्जिद खां निकिरी करे या घुमंदी स्टॉप पंजन पाक बेकरी खां इन खां बाद नाको ऐं पार्क इहो रस्तो वठंदे वरी वापसि हिते पंहिंजे गौसिया मस्जिद वटि इख़्तिताम पज़ीर थी वेंदी। कुरैशी एसएसपी डिस्ट्रिक्ट सुजावल, आज डिस्ट्रिक्ट सुजावल के अंदर 10 मुकामात के ऊपर जश्न ईद मिलादुन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पुरजोश तरीके से मनाई गई और 10 के करीब मुकामात पर जो है वो छोटे और बड़े जुलूस जो है वो बरामद हुए, जिसके अंदर पूरे डिस्ट्रिक्ट सुजावल की जानिब से सिक्योरिटी के फुल प्रूफ इंतज़ामात किए गए। ना सिर्फ ये बल्कि तमाम प्रोसेशंस को जो गैजेटेड ऑफिसर्स हैं वहाँ पर इलाका असिस्टेंट कमिश्नर और दीगर जो स्टेक होल्डर्स हैं उनके साथ जो है वो मनाया गया और इलाके की सिक्योरिटी सूरत हाल का जायज़ा लिया। मुझ समेत तमाम ऑफिसर्स ऑन ग्राउंड मौजूद रहे और सुबह फजर के बाद से मुख्तलिफ छोटे बड़े प्रोसेशंस का आगाज़ हुआ और अभी भी जाती सुजावल, चूहड़ जमाली और दड़ों में ये जारी है। और पूरे डिस्ट्रिक्ट सुजावल के अंदर जाती चौक, झोंक शरीफ, भटोरो, मुरीद खोसो, शाह बंदर और बन्नू के अंदर जो है वो मुख्तलिफ़ मकामात से जुलूस जो है वो बरामद हुआ और काफ़ी हद तक इख्तिताम पज़ीर हो चुके हैं। इस वक्त सिर्फ 3 जुलूस जारी हैं जिनका भी हम सिक्योरिटी जायज़ा लेकर यहाँ पहुँचे हैं। जी हाँ, पूरे दुनिया जहाँ अॼु सुजावल में भी जश्न ईद मिलादुन नबी वॾे जोश ऐं ख़रोश सां मल्हायो वियो ऐं पूरे आलम इस्लाम जहाँ अॼु सुजावल में भी जेको आहे रैलियूं कढी वियूं। रैलियुनि खे उलमा इकराम ख़िताब कयो जॾहिं त हीअ रैली अहले सुन्नत जमात जे तरफ़ां हाफ़िज़ ग़ुलाम मुस्तफ़ा खट्टी क़ादरी जी निगरानी में कढी वई। जॾहिं सिक्योरिटी जे हिसाब सां एसएसपी सुजावल उहो बि असांखे ॿुधायो त सिक्योरिटी जा इंतज़ाम सख़्तु कया विया आहिनि ऐं एसी सुजावल बि असांखे ॿुधायो त तमामु सफ़ाई सुथराई जो निज़ाम बहितर बणायो वियो आहे। कैमरा टीम सां गॾु इमरान अली, इबरत न्यूज़ सुजावल।